उस्ताद भी आया पर शायरी जो उस्ताद न। मूं जॾहिं 1978 में इंटर पास कई तो असां खां अञा 2 बैचूं मेडिकल जी सिलेक्शन के इंतज़ार में वेठियूं हुयूं। तो मूं अप्लाई कयो JST जे लाइ। तो मुझो JST जो ऑर्डर थी वियो हिते गवर्नमेंट मिडिल स्कूल वसी मलूक शाह में आउं JST थी आयुसि। तो अहमद अली मरहूम उन वक्त 7वीं क्लास में हो। तो हिन खे 7वीं ऐं 8वीं क्लास 2 साल के पढ़िया आउं हुते उस्ताद हुउसि। उन खां पोइ वरी चंदू मोहम्मद खान हाई स्कूल में विया। उस्तादनि जी खोट ही को पढ़ाइण वारो हो ई कोन। तो आउं तकरीबन हिन खे सभु सब्जेक्ट पढ़ाईंदो हुउसि। अहमद अली सिंधीअ जे सब्जेक्ट में जंहिंमें ग्रामर ऐं सिंधी ज़बान जूं ॿियूं जेके शयूं उन्हनि में सभिनी खां तेज़ हूंदो हो। बाक़ी ॿियनि सब्जेक्टनि में एॾो तेज़ कोन हो। अहमद अली, संदुस भाउ, उमेद अली, अञा हिन जो थियो पिया नवाज़ अली, इहे सभु मुंहिंजा शागिर्द आहिनि। उन खां पोइ आउं मेडिकल में सिलेक्ट थियुसि, डॉक्टर थियुसि, फ़ौज में वियुसि। काफ़ी अरसे खां पोइ हिकु मुशाइरे जे सिलसिले में मुंहिंजो टुनी मोहम्मद खान अचण थियो। फ़ौज मां छुटी ते आयुसि, ख़बर पई मुशाइरो आहे त मरहूम ताज मूंखे दावत ॾींदो हो। तो उते मूंखे ख़बर पई त अहमद अली शाइरी बि करे पियो ऐं इनाम तिखड़ाई जे नाले सां शाइरी करे पियो। वरी रिटायर बि थी वियुसि। काफ़ी मुशाइरा करे हूसड़ीअ में कॾहिं किथे इनाम मुशाइरे में ईंदो हो। पर मुंहिंजे अदब जे करे या को बि सबबु हो मुंहिंजे अॻियां उन कॾहिं शेयर कोन पढ़ियो। ईंदो हो ऐं हलियो ईंदो हो। हाणे हींअर जॾहिं हीअ किताब छपियो पए मूंखे हिकु दफ़ो हुन इहो चयो त मूं अब्दुल सत्तार खे पंहिंजो मजमूओ ॾिनो आहे, बसि हुनखे पारित करियो त मुंहिंजो किताब बि छपराए। त अब्दुल सत्तार त उहो पंहिंजो कमु पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। पर इतफ़ाक़ आहे त हीअ किताब हुन मरहूम जी ज़िंदगी में कोन छपी सघियो। जेकॾहिं हुनजी ज़िंदगी में छपजे हा त हुनजो मुहूरत जो मज़ो अञा ई कोन्हे। टिखुड़ हिकु तारीख़ी माग आहे, तारीख़ी शहर आहे जेको 2 दफ़ा त दरिया में ॿुॾी वियो, 2 दफ़ो आबाद थियल शहर आहे। हिन जो इल्मी अदबी ख़ज़ानो कॾहिं बि न आहे ॿुधो, उहो हमेशह ज़िंदो रहियो आहे। ऐं असां वटि सिंध में के 2-3 शहर या बस्तियूं आहिनि जिन जी इल्मी अदबी शनाख़्त लगातार हले पई। ठीकु आहे, विच में कॾहिं के अहिड़ा माण्हू घटिजी वेंदा आहिनि या ग़ैर मुतहरिक थी वेंदा आहिनि। हर वक़्तु हिन ॻोठ में हिन जाइ ते अदबी माण्हू रहिया आहिनि। उहे एतिरो मुतहरिक न रहिया, ग़ैर मुतहरिक थी विया। वरी विच में माशाअल्लाह जो लगन ऐं ॿिया बि काफ़ी सबब हुआ त उहे सबब थींदा रहिया। ऐं जॾहिं हिते मास्टर थी आयुसि त ख़बर पई त हीअ इमदाद हुसैनी जो, शबीर हातिफ़ जो शहर आहे। ख़बर पई त हीअ मरहूम मोहम्मद खान गनी जो शहर आहे। ऐं हिते हर 5-6 माण्हू जेको सो कंहिं न कंहिं नमूने सां अदब सां लाॻापियल आहे। जेकॾहिं शेर व शाइरी नथो बि करे त पसंदि ज़रूरु करे थो, ॿुधे ज़रूरु थो। शेर व शाइरी ॿुधण बि ऐं तसली सां ॿुधण बि हिकु वॾी तहमुल जो कमु आहे ऐं वॾो फन आहे। त पोइ हिते रही त टुनी मोहम्मद खान में मुशाइरा कयासीं। बाद में हिकु मुशाइरो हिते बि थियो, उहो बि ग़ालिबन आकाश करायो हुयो, मूंखे सही छिको यादि कोन्हे।